आबादगार भाइयों अस्सलाम वालेकुम। डायरेक्टोरेट ज़राई इत्तलात ज़राई तोसी ज़राअत खाते हुकूमत सिंध के ताउन से रेडियो पाकिस्तान हैदराबाद के प्रोग्राम धरती सारो धन में आऊँ आहियां मुंहिंजो मेज़बान मुस्तफ़ा नांगरा। आबादगार भाइयों असांजी हर हमेशा इहा कोशिशि आहे त तव्हां ताईं वधि खां वधि असांजा जेके ज़राई माहिर आहिनि उनजी मालूमात उनजी ॻाल्हि ॿोल अव्हां ताईं पहुचायूं ऐं अव्हां जे फ़सलनि मंझां अव्हां खे बहितर पैदावार ऐं मुनाफ़ो खणण में रहनुमाई करे सघूं। अॼु के असांजे प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम जा वाइस चांसलर साईं प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी साहब। असां साईं जन सां जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा घणो करे इन हवाले सां हूंदी त तालीमी इदारो ई अव्हां जे लाइ ऐं ज़राअत जी तरक़ी जे लाइ छा करे रहियो आहे। सभ खां पहिरीं त साईं डॉक्टर साहब तव्हांखे असां प्रोग्राम में भले ख़ैरु चवंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। रेडियो पाकिस्तान जी एग्रीकल्चर एक्सटेंशन जी वॾी महिरबानी जो मूंखे महिरबानी साईं। डॉक्टर साहब जीअं त अव्हां हिकु अहिड़े इदारे जा सरबराह जेको इदारो सिंध में न सिर्फ़ु सिंध में पर पूरे पाकिस्तान में जेको तालीमी लिहाज़ खां ज़राअत जे लाइ कमु करे पियो ऐं ख़ासि तौर ते बुनियादी कमु इहो पियो करे त उहे माण्हू प्रोड्यूस पियो करे जेके माण्हू बाद में सॼे सेक्टर में कमु कनि था रिसर्च में एक्सटेंशन में उन सभिनी जायुनि ते त असांजी उन इदारे जे हवाले सां अव्हांखे जेका पहिरीं ॻाल्हि असां चाहींदासीं त असांजे आबादगार भाइरुनि ताईं ॿिया जेके असांजे रेडियो पाकिस्तान ते हिन वक़्तु ॿुधंदड़ आहिनि उन ताईं वञे त हीअ जेको टंडोजाम यूनिवर्सिटी आहे उन जो तव्हांखे आबादगारनि जे हवाले सां जेको किरदारु आहे उहो कीअं थो नज़र अचे? मुंहिंजे ख़्याल में यूनिवर्सिटी जेको कुझु करे थी उहे सूबे जे माण्हुनि लाइ थी करे ऐं ख़ासि तौर ते आबादगारनि लाइ थी करे। जी साईं। छो त ज़राअत में जेका बहितरी ईंदी उनजो फ़ाइदो मुल्क जे अवाम खे थींदो ऐं मुल्क जे आबादगार खे बि थींदो। ऐं यूनिवर्सिटी बुनियादी तरह सां टिनि क़िस्मनि जा कमु कंदी आहे। जी साईं। हिकिड़ो त यूनिवर्सिटी तइलीम ॾींदी आहे ऐं उन में असां वटि स्टूडेंट अचनि था नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं सॼे पाकिस्तान मां पाकिस्तान जे हर सूबे मां ऐं सिंध जे सभिनी ज़िलनि मां उन्हनि खे असीं तइलीम ॾियूं था जीअं हू पंहिंजे पाण में उहे स्किल्स उहा अहलियत पैदा कनि ऐं उहो हुनर सिखी वठनि जो हू रोज़गार कनि या पंहिंजो रोज़गार कनि उन में उहे बहितर हुजनि कामयाबु हुजनि ऐं यूनिवर्सिटी इहो कमु थी करे। ॿियो जेको मुखी कमु आहे यूनिवर्सिटी जो उहा यूनिवर्सिटी जेके आबादगारनि जा मसइला आहिनि उन्हनि ते तहक़ीक़ करे उहा ॿिजनि ते तहक़ीक़ थी सघे थी उहा जिन्सनि ते तहक़ीक़ थी सघे थी उहे जेके असांजा भाॻिया आहिनि जेके जानवर पालीनि था उन्हनि ते तहक़ीक़ थी सघे थी पोल्ट्री आहे कुकड़नि जो या फैंसी बर्ड्स आहिनि उन्हनि ते तहक़ीक़ थी सघे थी। त ॿियो जेको कमु आहे यूनिवर्सिटी जो मुख्य तरह सां उहो तहक़ीक़ जो कमु आहे। ऐं टियों कमु आहे जेके असां वटां ग्रेजुएट निकिरनि था या जेके आबादगारनि इहे वधीक इल्म में दिलचस्पी रखनि था या जेके ऑफिसर्स आहिनि मुख़्तलिफ़ खातनि में कमु कनि था एक्सटेंशन वर्कर्स आहिनि रिसर्चर्स आहिनि उन्हनि सां उन्हनि खे तरबियत ॾियणु। सो असांजो कमु आहे इल्मु ॾियणु मसइलनि ते तहक़ीक़ करणु ऐं माण्हुनि खे तरबियत ॾियणु। ऐं आउं सम्झां थो यूनिवर्सिटी जॾहिं खां ठही आहे कोई 44-45 हज़ार जे वेझो असां वटां यूनिवर्सिटी मां स्टूडेंट निकिता आहिनि फ़ारिग़ुल तहसील थिया आहिनि जेके शागिर्द हाणे मुख़्तलिफ़ खातनि में ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ जायुनि ते ऐं उहे कमु कनि था। उहा जेका तहक़ीक़ आहे या उनजो कमु आहे उनखे उन्हनि जो आबादगारनि खे फ़ाइदो थिए थो। तव्हां ॾिसंदव त ग्रीन रिवोल्यूशन खां अॻु में ऐं असां वटि मुल्क में असीं कंहिं बि ज़रई शइ में घणो करे सेल्फ सफिशिएंट न हुआसीं ऐं घणो करे क़हत साली जो शिकार हुआसीं गुरबत जो शिकार हुआसीं ऐं असां ऐं पैदावार घटि हुई ज़ाहिर माण्हुनि खे पैदावार खाद खुराक उहा सॼी खपे। हींअर बि खाद खुराक जी कमी आहे पर 60s खां पोइ जेको सब्ज़ ज़री इनकलाब आयो ज़री रिवोल्यूशन आई उन खां पोइ 77 जा लैंड रिफॉर्म्स थिया या उन खां पोइ जेको बि नवां ॿिज आया नयूं जिन्सूं आयूं नवां तरीक़ेकार आया उन जे करे असीं कणिक में घणो करे सेल्फ सफिशिएंट थी वियासीं। असीं खंड जी पैदावार में सेल्फ सफिशिएंट थी वियासीं। असीं कपह जी पैदावार में असीं कपह इवन एक्सपोर्ट कंदासीं ॿाहिरि मुल्कनि में अञा मोकिलियूं था पर अॻु में मोकिलींदासीं सारियूं ॿाहिरि मोकिलींदासीं। त इहो सॼो जेको कमु आहे आउं सम्झां थो त उहे इन्हनि तइलीमी इदारनि जे मार्फत ऐं इहे जेके मुहक़िक़ आहिनि उन्हनि जे मार्फत ख़ासि तौर ते हिकिड़ो जेकॾहिं मिसाल ॾियूं पाण आम तौर ते चयो वेंदो त कणिक जेका पुराणी ठोड़ी कणिक सिंधी उहा 10-12 मण खां वधीक एकड़ न लहंदो
पोइ जेके ग्रीन रेवोल्यूशन खां पोइ मैक्सी पाक या ॿिया जेके कणिक जूं वैरायटियूं आयूं त 25 मण खरार जंहिंमें एकड़ मां निकितो त सम्झो वेंदो त तमामु घणी पैदावार थी। ऐं हींअर असां वटि जेके जिन्सूं आहिनि आम तरह सां बि आबादगार 40, 45, 50 मण खणे थो, पर जेके सुठा आबादगार आहिनि उहे इन खां इवन वधीक कणिक जी पैदावार खणनि था। करम खान कलेरी साहिबु DG एग्रीकल्चर रिसर्च रहियो, असांजी यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहे जी। उन हिकिड़ी वैरायटी ठाही आहे TD1। उन में हुनजो चवणु आहे त कुझु ज़मीनदार त अहिड़ा आहिनि जिन 100 मण ताईं बि खणी आहे। 83 मण हुनजी जेका एक्सपेरिमेंटल स्टेशन जी रिकॉर्डेड जील्ड आहे, ऐं उहा घणे अरसे खां गुज़िर 20-25 सालनि खां माण्हू पोखीनि था ऐं उन में माण्हू खे फ़ाइदो आहे। कपह जूं साॻे नमूने सां मुख़्तलिफ़ जेके जिन्सूं आहिनि, त इहो सॼो जेको इल्मु आहे या जेको इहो सॼो फ़न आहे या जेको इहो सॼो हुनर आहे उहो इन्हनि तालीम इदारनि जे करे थियो आहे, जंहिंमें ज़री यूनिवर्सिटी बि हिकु आहे। अच्छा डॉक्टर साहब, जॾहिं इहा ॻाल्हि था कयूं त हिन वक़्तु सिंध में जेके मुख़्तलिफ़ मुख्य जेके मसइला सम्झूं या जिन जी अहमियत आहे त जिन ते कमु थियणु खपे, तव्हां जॾहिं हवालो ॾिनो तव्हांजी यूनिवर्सिटी जेको तहक़ीक़ जो कमु करे थी, उन में ॿिजनि जे हवाले सां तव्हांजो काफ़ी हिन वक़्तु कमु हलंदा, छा चवंदव त हिन वक़्तु तव्हां जेको ॿिजनि जे हवाले सां कमु कयो पिया उहो आबादगारनि जे लाइ कीअं फ़ाइदेमंद थींदो, छा ते कमु पिया कयो, ऐं उन में फार्मर्स खे आबादगारनि खे आया नयूं जिन्सूं थियूं मिलंदियूं या फ़िलहाल जेके जिन्सूं आहिनि उन्हनि जी मयार खे बहितर पिया बणायो ऐं तव्हां ॿिज फ़राहम कंदो आबादगारनि खे, ऐं आबादगार उहो तव्हां खां फ़ाइदो वठी कीअं सघंदा? उनमें असीं जेको ॿिजनि जो कमु आहे जी साईं, उहो ॿई शयूं कयूं था। हिकिड़ो त जेके वैरायटीज़ हींअर मुल्क में पोखियूं थियूं वञनि कणिक जूं या कपह जूं, उन्हनि खे असीं बहितर करे, छो त ॿिज जेको मार्केट में ईंदो आहे उहो ॿिए साल जेकॾहिं आबादगार पोखींदो त उनजी प्योरिफिकेशन घटिजी वेंदी, 3 साल प्योरिफिकेशन घटिजी वेंदी। त सीड जी हिकिड़ी चैन आहे, तव्हांखे प्री बेसिक सीड खपे, बेसिक सीड खपे, उन खां पोइ सर्टिफाइड सीड खपे जेको वञी ज़मीन ते लॻंदो। इहो 5-6 सालनि जो कमु आहे। ऐं जेके अर्ली सीड्स आहिनि उहे तहक़ीक़ इदारा ठाहींदा आहिनि, उनमें यूनिवर्सिटी ठाहे थी। ऐं हींअर मूंखे ऐं बिल्कुलु फ़ख़ुर सां ऐं दावा सां चई सघां थो कणिक ऐं फुटनि में ऐं सॼे सूबे अंदरि ऐं मुल्क अंदरि बि जेकॾहिं सभिनी खां सुठो ऐं या जिते बि सुठो पैदा थिए थो उन मां हिकु उहो ॿिज जो कमु ज़री यूनिवर्सिटी टनोजाम में थिए थो, जंहिंमें कणिक जो ॿिज ऐं फुटनि जो ॿिज असीं ठाहियूं था। पोइ जेतिरो बि असीं पैदा था कयूं, ज़ाहिर आहे असां वटि लिमिटेड ज़मीन आहे उन ते था कयूं, पर उहो काफ़ी मिक़दार में आहे ऐं काफ़ी माण्हू खे ॾियूं था। 70% मिसाल जेकॾहिं असां 1000 मण ॿिज ठाहियो त उनजो 700 मण सीड कंपनीज़ खे ॾियूं था, जीअं उन मां सीड ॿीहर ठाहिनि। ऐं जेको 30% ॿिज आहे 300 मण उहो असीं ॾियूं था आबादगारनि खे, ऐं तमामु घणो ॿिज असीं आबादगारनि खे ॾियूं था ऐं सुठनि आबादगारनि खे वरी उनखे इहो था चऊं त इहो ॿिज जॾहिं तव्हां पैदा कयो त उनजी रोगिंग, उनजी जेका प्योरिफिकेशन आहे उहो कयो, वरी उहो ॿिज या त यूनिवर्सिटी खे वापसि कयो जीअं ज़ाया न थिए, माना कणिक में को फ्लोर मिल ते न हली वञे, फुटी जेका आहे उहा जिनिंग फैक्ट्री ते न वञे, उहो ॿिज आहे, उनजी वैल्यू आहे। ऐं या वरी कंहिं कंपनी खे ॾियो, उनजी फेडरल सीड सर्टिफिकेशन बाक़ाइदा सर्टिफिकेशन कंदी आहे, सर्टिफाई कंदी आहे। त हिकिड़ो त असीं ॿिजनि ते इहो कमु था कयूं। नवनि वैरायटीज़ ते असीं कमु कयूं था, उन में कुझु वैरायटीज़ असांजूं अंडर प्रोसेस ऑफ अप्रूवल आहिनि, ऐं ख़ासि तौर ते फुटनि जी वैरायटी आहे ऐं कपह जी आहे। उहा इनशाला जीअं मार्केट में ईंदी त उनजी स्टेपल वधीक आहे, उनजी यील्ड वधीक आहे, उनमें शाइनिंग वधीक आहे, उनजी वैल्यू वधीक थींदी। उहा असांजे प्रोसेस में माना बीटी आहे या आम जेके असां वटि जिन्सूं आहिनि उन्हनि में आहे, ज़ाहिर बीटी आहे, नॉन बीटी कोन्हे, पर माना उन तरह जी बीटी कोन्हे, उन ते असां कोशिशि कई त पिंक बॉलवर्म न अचे, ऐं उहो आहे। ॿियो असां वरी तव्हां ॾिसंदो असांजे अंबनि में हिकिड़ो ख़ासि मसइलो आहे जंहिंमें मेलफॉर्मेशन आहे, सडन डेथ आहे, ऐं उहे अंब असांजा पुराणा बाग बूर ख़राबु थो थिए। हाणे उन जे लाइ बि असांखे लॻे थो त उहो इन जे करे उहा बीमारी आहे, छो त उहा बीमारी वण में आहे। वण में बीमारी उन जे जॾहिं उहो लॻाइनि था नंढो उनजो पौधो ऐं चकी लॻाइनि था, उहा उतां शुरू थी थिए। त नर्सरी जो बि असां यूनिवर्सिटी में उहो काफ़ी तहक़ीक़ी कमु करे हाणे गुज़िरियल साल असां को 2-2.5 हज़ार बूटा अहिड़ा ठाहिया जेके असां पंहिंजे फार्म ते बि लॻाया, कुझु आबादगारनि खे बि ॾिना आहिनि, पर उहे असां सम्झूं था त अर्ली जेका उनजी स्टेज आहे ऐं जॾहिं वञी ज़मीन में लॻनि तेसीं ताईं उहो हर क़िस्म जी बीमारी खां फ्री आहिनि। माना उनखे जंहिंखे चवंदा त क्लीन, हा बिल्कुलु साफ़ नर्सरी आहे। असीं चाहियूं था त इहा जेका टेक्नोलॉजी आहे उहो जेके बि सूबे में ज़मींदारनि या जेके नर्सरी पैदा था कनि
उन्हनि खे इहा सेखारियूं, छो त यूनिवर्सिटी अकेली सॼे सूबे जी ज़रूरत खे पूरो कोन करे सघंदी। त उहा नर्सरी वारा जेके बूटा पैदा कनि, हूअं ईअं थींदो आहे नर्सरी वारा जॾहिं वण मां को अंबड़ी किरी ऐं उन मां जेकॾहिं को चकी निकिरी पई, बूटो प्लांट निकितो, उनजो खणी विझंदा ऐं उहा बि लॻाए छॾींदा, पर उहा पैदावार कोन ॾींदी, छो त उहा पंहिंजो पाण सां गॾु बीमारियूं खणी। जी ॿार आहे, ॿार असांजो पैदा थींदो आहे त असां ॿार खे पैदाइशी पहिरियनि 6 हफ़्तनि में वैक्सीन कराईंदा आहियूं, जीअं उनखे अर्ली स्टेज ते बीमारी न लॻे। ईअं वण बि जेको आहे उनखे अर्ली स्टेज ते बीमारी न लॻे, त उहो सीड ते असीं कमु कयूं था। पर हाणे जे क्रॉप साइड आहे उन ते सीड आहे, क्रॉप आहे, आर्चर्ड आहे, ऐं वरी जेका एनिमल साइड आहे उन ते ब्रीड्स आहिनि, मतिलबु असां वटि नसुल आहिनि जानवरनि जा, मतिलबु ढगी जा, रेड सिंधी काव आहे, या असांजी थरी आहे, या जेके बि आहिनि में कुंडी आहे, नीली रावी आहे, या रिढुनि में मुख़्तलिफ़। त उन में बि असां हिकिड़ी बिल्कुलु जदीद लेबॉरेटरी ठाही आहे। उन में असां चाहियूं था त फेनोटिपिकली जेके हुनजा रंग आहे, कद आहे, बुत आहे, उन मां जानवर जी ख़बर पइजी वेंदी त कहिड़े नस्ल जो जानवर आहे, पर उनजी जेका जेनेटिक साइड आहे उन सां उन जानवर खे टेस्ट करे पोइ जेको प्योर जानवर हूंदो उन जो जेको औलाद थींदो उन खे अॻिते खणी वेंदासीं ऐं ब्रीड इम्प्रूवमेंट कंदासीं। त सीड एंड ब्रीड इम्प्रूवमेंट असां ॿिन्ही जूं असां वटि मोस्ट मॉडर्न लेबॉरेटरीज़ बि आहिनि, ऐं मोस्ट मॉडर्न जेका एक्सपर्टी आहे हिन मुल्क में या हिन मुल्क खां ॿाहिरां बि जेका आहे उहा बि असां वटि मौजूदु आहे, ऐं उन ॿिन्ही ते असां फोकस कयो आहे। इंशा ताला उन में असां यूनिवर्सिटी जेका आहे काफ़ी सुठो कमु कंदी, जेको आबादगारनि जे लाइ ईंदड़ कुझु अरसे में साल अध में उहो हुनजे साम्हूं अची वेंदो। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां हू जेका पाण पहिरियां खां ॻाल्हि पई कई त केलो जेको आहे, जेको असांजे इहे सम्झो त मेवे वारा जेके असां वटि फ़सुल आहिनि उन्हनि जो आम फ़सुलु आहे, ऐं उन मंझि काफ़ी अरसे खां वठी मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियुनि जी तव्हांजे यूनिवर्सिटी जे अंदरि उन ते तहक़ीक़ी कमु थियो आहे, उनजे हवाले सां असांजे आबादगारनि खे छा ॿुधाइणु चाहिनि? असां गुज़िरियल हफ़्ते हिकिड़ी मीटिंग कई, उन में यूनिवर्सिटी जा माण्हू हुआ जंहिं तहक़ीक़ कई आहे। जी साईं। हिकिड़ी असां वटि प्रोफेसर आहे जंहिं इन ते पोस्ट डॉक कई आहे, माना PhD खां पोइ पोस्ट डॉक्टरेट कई आहे, ऐं ॿियनि इन ते काफ़ी कमु कयो आहे। हिकिड़ो स्टूडेंट जेको PhD बि करे पियो। त असांजी यूनिवर्सिटी जी टीम, HJ कराची जी टीम, एग्रीकल्चर रिसर्च जी टीम ऐं कुझु सिलेक्टेड ज़मीनदार, उन्हनि ते मीटिंग असां कई। उन में सभई आस्पेक्ट डिस्कस कयासीं, ऐं उन में कुझु PRC टेस्टूं कयूं आहिनि, कुझु मुल्क खां ॿाहिरां असां टेस्टूं करायूं आहिनि। पर असांजो अंदाज़ो आहे त इहा फंगल डिज़ीज़ आहे, ऐं कल्चरल प्रैक्टिस सां हिनखे रोके सघिजे थो, ऐं ज़मीनदारनि खे, माण्हुनि खे वधीक मालूमात ॾियण जी ज़रूरत आहे। उहा वधीक मालूमात उन्हनि ताईं पहुचाइजे जीअं हिनखे रोकिजे। जंहिं हिनखे न रोकियोसीं त इन जी हिस्ट्री मौजूदु आहे, ऐं इहा जॾहिं बि हूंदी आहे त कंहिं बि इलाइक़े में 40-50 साल हलंदी आहे, ऐं तक़रीबन उन इलाइक़े मां केले खे जीअं बंची टॉप वायरस ख़तमु कयो, ऐं ख़तरो इहो आहे त हीअ केले लाइ एतिरो शदीद ख़तरनाक थी सघे थो। उनजे करे असां सभिनी फार्मर्स मशवरो इहो कयो त हिकिड़ो बनाना रिसर्च ग्रुप इन ते ठाहियूं था, ऐं उहो बनाना रिसर्च ग्रुप में जेके 2-4 शयूं अञा रहियल आहिनि जंहिंजी टेस्टिंग जी ज़रूरत आहे त उहा टेस्टिंग कंदासीं। पर उहो बनाना रिसर्च ग्रुप पोइ पंहिंजो रिकमेंडेशन्स ॾींदो, जीअं हीअ जेका ईंदड़ बीमारी आहे बनाना विल्ट जी, या हिनखे पनामा था चवनि, सो उनखे उहा फंगस डिज़ीज़ आहे उनखे कंट्रोल करे सघिजे। त असां उन में असां वटि ख़ुशकिस्मती सां जेके बि दोस्त शरीक थिया उन्हनि सभिनी जो ख़्यालु हो त काफ़ी सुठो कमु थियो आहे यूनिवर्सिटी जो, ऐं यूनिवर्सिटी उहो शायदि ओतिरे तरीक़े सां अॻु में माण्हुनि खे ॿुधाए कोन सघी हुई। पर 2014 खां वठी या इन खां अॻु में 2010 खां वठी यूनिवर्सिटी इन डिज़ीज़ खे रेगुलरली मॉनिटर कंदी आई आहे, ऐं जा सैंपल वठंदी आई आहे, उनजी एनालिसिस कंदी रही आहे हिते बि, ऐं मुल्क खां ॿाहिरां बि यूनिवर्सिटी उनजी एनालिसिस कराई आहे। उहे जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे काफ़ी हेल्पफुल आहिनि, त असीं हिन जो मुस्तक़बिल में का हिकमत अमली ठाहे सघूं। महिरबानी साईं, तव्हां ज़मीनदार खे छा चवंदो त बाबा ख़र्च जिते ज़रूरी आहे उहो ओतिरो केॾो बि घणो आहे उहो करणु खपे या छा करणु खपे? ऐं सम्झो जिते बि ज़रूरी आहे ख़र्च ज़रूरु करणु घुरिजे, ऐं इन जा 2 पासा आहिनि। ज़मीनदार जेको आहे या जेको बि माण्हू कारोबार थो करे उनजो ख़्यालु इहो हूंदो आहे त एंड ऑफ द डे मूंखे फ़ाइदो केतिरो थियो, मुनाफ़ो केतिरो थियो। मुनाफ़े करण लाइ 2 तरीक़ा आहिनि, या त उनजी पैदावार घणी वधी वञे जीअं उनजो मुनाफ़ो वधे, या उन ते ख़र्च घटिजी वञे, कास्ट ऑफ प्रोडक्शन घटिजे, त उनजे करे उनजो प्रॉफिट जो मार्जिन वधी वेंदो। सो इन्हनि ॿिन्ही में आउं सम्झो जिते जिते गैर ज़रूरी कास्ट आहे उहा घटाइणु घुरिजे, पर जिते तमामु ज़रूरी कास्ट आहे उनखे अवॉइड न करणु घुरिजे। ऐं मूं इन ते मुख़्तलिफ़ वेजिटेबल्स जे
ऐं मुख़्तलिफ़ असांजे दोस्तनि काटन ते वीट ते प्रोडक्शन एफिशिएंसी जंहिंखे चवंदा आहियूं उन ते तहक़ीक़ कई आहे। अच्छा। ऐं असांजो ख़्यालु आहे त वेजिटेबल्स में फ्रूट्स में त असांजी एफिशिएंसी इन खां बि घटि आहे, पर इवन वीट ऐं काटन कणिक ऐं फुटी में बि असीं पंहिंजी पैदावार खे जेकॾहिं सही तरीक़े सां पैदावारी वसीला इस्तेमालु कयूं, उन में ज़मीन खे ठाहिणु, उन में सही बीज जो इस्तेमालु, उन में सही तरीक़े सां ऐं सही मिक़दार भाण जो इस्तेमालु, पाणी जो इस्तेमालु, टाइम ते पोखणु ऐं उन जी पोस्ट हार्वेस्ट करणु ऐं उन जी गंदगाह जी सफ़ाई करणु, इहे सभु शयूं जॾहिं असीं सभु सही तरीक़े सां कयूं त असीं इन में तक़रीबन हर कणिक ऐं फुटी में 20 खां 25% पंहिंजी पैदावार जी ऑन एन एवरेज इज़ाफ़ो करे सघूं था। असां वटि वीट ऐं काटन में असीं इनएफिशिएंट आहियूं, जंहिंजूं प्रैक्टिसिस घणो करे स्टैंडर्डाइज़्ड आहिनि, माना हिकिड़ियूं त ही पंहिंजे कम लाज़मी करणा आहिनि, मुक़ररु थियल आहिनि। ऐं फ्रूट्स ऐं वेजिटेबल्स में एतिरियूं स्टैंडर्डाइज़्ड कोन्हनि, उनजे करे उते असांजी जेका इनएफिशिएंसी आहे उहा अञा वधीक आहे। ऐं हर शइ में ज़मीनदारनि में तइलीम न हुजण जे करे या वसीला न हुजण जे करे या ज़मीनदार जो ख़ुदि ज़मीन ते मौजूदु न हुजण जे करे जेको बि सबबु आहे, तव्हां ॾिसंदव त वाटर यूज़ एफिशिएंसी में बि असांजी एफिशिएंसी दुनिया में काफ़ी घटि आहे। ऐं साॻे नमूने सां जेके वसीला आहिनि फैक्टर्स ऑफ प्रोडक्शन, उन्हनि जी बि एफिशिएंसी असांजी घटि आहे। उहा असांखे कंहिं तरीक़े सां या जेका आहे न उहा बहितर करणु घुरिजे। उन में ज़रई कर्ज़ ॾियण वारो जेको सिस्टम आहे न, हाणे आबादगार ॼाणी वाणी न कंदो हूंदो त चवंदो त 3 यूरिया ॾियां छो त उहा सस्ती आहे, ऐं हिकिड़ी बैग जेका आहे उहा DAP जी या जेका तव्हां सम्झो त जेको NPK जो बैलेंस न कयां त उहो ॼाणी वाणी नथो करे, हुन वटि पैसा न हूंदा। ऐं असां वटि जेको ज़रई कर्ज़ जो सिस्टम आहे, हाणे एग्रीकल्चर जो पाकिस्तान जी एग्रीकल्चर में सिंध जो शेयर को 20-25% हूंदो जी, या अञा वधीक हूंदो, पर एग्रीकल्चर क्रेडिट में सिंध खे था मिलनि 7%, ऐं उहा बि सभु नथा मिलनि, कुझु ज़िलनि में जाम घटि थो मिले। हाणे उनजे करे असांजे माण्हुनि वटि पैसा न हुजण जे करे ख़ासि तौर ते नंढो ज़मीनदार जेको आहे उहो प्रोडक्शन प्रैक्टिस सही नथो करे, उनजे करे पंहिंजो नुक़सानु थो करे। त रूरल फाइनेंसिंग या एग्रीकल्चर क्रेडिट ऐं आउं सम्झां थो हिकिड़ो मुख्य एरिया आहे जंहिंखे बि असांखे बहितर करिणो पवंदो, जीअं आबादगार वटि वसीला हुजनि ऐं उहे टाइमली वसीला इस्तेमालु करे सघे, ऐं बिज जो बहितर हुजणु सभिनी लाइ ज़रूरी आहे। महिरबानी साईं। प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मरी साहब, वाइस चांसलर सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम, तव्हांजी वॾी महिरबानी। इन ते पंहिंजी मेज़बान मुस्तफ़ा नांगराज खे ॾींदा इजाज़त। जेॾां पेर तेॾां ख़ैर।